अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, अॼु तव्हांखे हिकु नए ड्रामे जी ॼाण ॾियण वारा आहियूं। हिन ड्रामे जी तव्हांखे ज़रूरु ख़बर बि हूंदी, कंहिंखे ख़बर न हूंदी, साम्हूं तस्वीरुनि में तव्हां ॾिसी सघो था। हिन जी अॼु वरी अपडेट शेयर कंदासीं। दोस्तो, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त उदासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तो, मां ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो हिकु हाई लेवल जो ड्रामो, जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस, ड्रामो जेको अची रहियो आहे ज़बरदस्त आहे। पहिरियों बि मां अपडेट ॾिनी आहे, तव्हांखे ख़बर बि यकीनन हूंदी। हिन जी अपडेट्स तमामु घटि असां हलाई आहे ऐं हिन में मामा लालू, हाजन तीवणो, जंहिंमें दोस्तो शबाना बि आहे ऐं इन सां गॾोगॾु कीरो बुरड़ो आहे ऐं ॿिया काफ़ी खोड़ सारा अदाकार आहिनि। ऐं हिन ड्रामे में वॾी कॉमेडी कई वई आहे। दोस्तो, हिन ड्रामे जेका बि कहाणी ज़बरदस्त आहे, लेकिन हिन जी अपडेट तव्हां मालूमात घटि आहे। इन में पाण जेको आहे ड्रामे जो अदाकार मवाली साहब बि आहे ऐं हीउ ड्रामो तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे। एस भट्टी बि हिन में मौजूदु आहे। दोस्तो हीउ ड्रामो जेको आहे न, कॉमेडी सां भरपूर आहे, फ़नी किरदारनि सां भरपूर आहे। मैडम नसरीन नाज़ बि आहे हिन ड्रामे में ऐं ज़ाहिद सदीकी साहबु आहे। ऐं हीउ ड्रामो तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे सिंध टीवी ते। ऐं हिन ड्रामे में जेको आहे दोस्तो, खिलाइण जे हिसाब सां त 1 नंबर हीउ ड्रामो आहे। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।